महाराजा दाहिर सिंह ॾाढो सुहिणो जवाबु ॾिनो सिंध जी तारीख़ जे हवाले सां त असां सिंधी माण्हुनि जो इहो उसूल रहियो आहे त असीं जेके साम करे रखंदा आहियूं उन ते पंहिंजो सिर त ॾेई छॾींदा आहियूं पर उन साम खे दुश्मन जे हवाले कॾहिं बि कोन कंदा आहियूं। इब्तिदाई इख़्तिलाफ़ जेको शुरू थियो आहे सो इतां शुरू थियो आहे। इस्लाम जी सिंध में आमद जेका आहे उहा 8 हिजरी में हुज़ूर जिन जे दुनियावी हयात में थी चुकी आहे। इहो सभु जा सभु ग़ैर जानिबदार मोरख़ीन तस्लीम कनि था। अच्छा, जेके मुस्लिम मोरख़ीन इहो मौक़ो अख़्तियार कनि था त मोहम्मद बिन क़ासिम सिंध में इस्लाम फैलायो, सिंध खे बाबुल इस्लाम ठाहियो, उहे बि पंहिंजी साॻी तस्नीफ़ुनि में फेराए गिराए उन ॻाल्हि खे तस्लीम कंदा सिंध में इस्लाम अॻे ई अची चुको। पोइ घटि में घटि उन ते हिकिड़ो मौक़ो वाज़े हुजणु खपे त भई हजाज जे दौर में जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम सिंध में आयो आहे त उन खां 45 साल पहिरीं सिंध में इस्लाम मौजूदु आहे। पोइ मोहम्मद बिन क़ासिम जे हिते इस्लाम फैलाइण आयो आहे त इस्लाम में मोहम्मदी त हिते पहिरीं पहुतल हो, छा हुन अची हिते इस्लाम में उमवी फैलाइणु शुरू कयो? इहे तारीख़ में सवाल पंहिंजी जाइ ते उभरनि था। जंहिं वक़्तु हिन जवाबु ॾिनो महाराजा दाहिर सिंह इहे माण्हू मोटाइण खां, उन्हनि ॾींहंनि में छिकताण जो सिलसिलो थोरो वधियो। उन्हनि ॾींहंनि में सर अंदीब खां हिकिड़ो बहरी काफ़िलो वियो पिए इराक़ ॾे। उहो दीबल बंदर वटि बहरी कज़ा कनि, दरियाई धाड़ेल, सामूंडी धाड़ेल, उन्हनि जे हथां उहो लुटिजी वियो ऐं कुझु मुस्लमान औरतूं बि क़ैद थियूं। मुस्लमान मोरख़ीन सॼे मामले खे बीहारियो आहे, वञी फोकस कयो आहे इन शइ जे मथां, पर हक़ाइक़ ईअं न आहिनि। हक़ाइक़ इहे आहिनि त तारीख़ में जेके शयूं आहिनि हिननि मुस्लिम मोरख़ीन उन्हनि शयुनि खां अखियूं चोरायूं आहिनि। तारीख़ ॿुधाए पई त 65 हिजरी में सिंध में पहिरियों काफ़िलो हज़रत अली अलैहिस्सलाम जी न्याणी रुक़ैया बिनते अली जी अॻुवाणी में आयो आहे, जेको तमामु वॾो काफ़िलो आहे। मुंहिंजी कुझु तसनीफ़ुनि में उनजो ज़िक्र आहे जंहिंमें घटि में घटि 15 खां 20 ख़ानदान बनु हाशिम जे फ़र्दनि जा नाला बि आहिनि। हज़रत मुस्लिम बिन अकील जूं न्याणियूं बि पंहिंजी वालदा सां गॾु आहिनि, छो त हज़रत अली अलैहिस्सलाम जी इहा न्याणी जेका आहे उहा ज़ुजा हुई मुस्लिम बिन अकील जी, त हुनजी न्याणियूं बि हुन सां गॾु हुयूं। मुस्लमान मोरख़ीन इन सॼे वाक़े खां, इन्हनि सभिनी रिवायतुनि खां इंतिहाई अखियूं चोराईंदे पासो वरितो आहे। उन्हनि सिर्फ़ु हिकिड़ी शइ खे फोकस कयो आहे त हजाज बिन यूसुफ, उन्हनि धाड़ेल हजाज बिन यूसुफ जंहिं वक़्तु हिनखे ख़त लिखियो त जेके बहरी कज़ा कनि असांजा माण्हू क़ैद कया आहिनि उहे मूंखे रिहा कराए मोकिल, ऐं इहे बहरी कज़ाक गिरफ़्तार करे मूंखे मोकिले ॾे। जंहिंजे जवाब में महाराजा दाहिर उनखे जवाबु इहो मोकिलियो त बहरी कज़ाक इहे इस्लाम जे अचण खां अॻे खां वठी मौजूदु आहिनि। इहे एॾा ताक़तवर ऐं एॾा वहशी आहिनि जो इहे दुनिया जे कंहिं बि हुकुमरान जे कंट्रोल में न आहिनि रहिया, ऐं इन्हनि जे करे ईरान वारनि पंहिंजी बंदरगाहुनि ते क़िला अॾराया इन्हनि फुरलुटुनि खां बचण लाइ। लिहाज़ा इहे माण्हू मुंहिंजे कंट्रोल में न आहिनि, इन्हनि माण्हुनि सां तव्हीं पाण अची पंहिंजे सिर निमटो। उन जे जवाब में हजाज बिन यूसुफ हिकिड़ो लश्कर मोकिलियो जंहिं दीबल बंदर ते हमिलो कयो। उन लश्कर शिकस्त खाधी ऐं लश्कर जो सालार मारिजी वियो। कुझु अरसे खां पोइ हुन वरी ॿियो लश्कर मोकिलियो, उन लश्कर जो बि साॻियो हाल थियो। महाराजा दाहिर सिंह जे पुट जे सेना सां उन्हनि जो मुक़ाबिलो थियो आहे दीबल जे वेझो। उन लश्कर हार खाधी आहे ऐं उहो सालार मारिजी वियो आहे। इहे सभु ॻाल्हियूं जेॾीमहिल गॾिजी वयूं त हजाज बिन यूसुफ जेको तबियतनि अॻे ई जुंगजू हो ऐं इंतिहाई वहशी सुफ़त माण्हू जे खाना काबा खे न सिर्फ़ु ॾाठो पर बाहि बि ॾिनी, उहो तेश में अची वियो ऐं हुन इहो पह करे वरितो त सिंध कंहिं बि सूरत में कब्ज़ो करणी आहे।
पोइ हुन हिकिड़ो वॾो लश्कर तयारु कयो हेॾां मोकिलण लाइ। ख़लीफ़े वक़्त खां हुन लश्कर मोकिलण जी इजाज़त घुरी। जंहिं वक़्तु हिन इजाज़त घुरी त हुननि खे इहो जवाबु ॾियारे मोकिलियो त सल्तनत सिंध असां खां तमामु वॾे मफ़ासिले ते वाक़िअ आहे ऐं उते जा माण्हू जाहिल आहिनि, माना वेड़हाक आहिनि सभु। जंहिंजो सबूत इहो आहे त जेके बि लश्कर हेसि ताईं उते विया आहिनि उहे उतां शिकस्त खाई आया आहिनि, मारिजी आया आहिनि। इन करे इन शइ में तकड़ करण जी बजाए थोरो सोचण सम्झण जी ज़रूरत आहे। इन जवाब मिलण खां पोइ कुझु अरसे लाइ हजाज बिन यूसुफ ख़ामोश थी वियो, पर उन खां पोइ वरी ॿीहर हुन खे ख़त लिखियईं त मूंखे इहो हमिलो करण जे लाइ इजाज़त ॾिनी वञे। तव्हां जेको चयो आहे त एॾो वॾो लश्कर मोकिलण जे लाइ, उन जो इंतज़ाम करण लाइ, उन जे साज़ो सामान जे लाइ तमामु वॾे ख़र्च जी ज़रूरत आहे, त उन जे लाइ अर्ज़ु इहो आहे त हथियार, असलो वग़ैरह लश्कर आउं तयारु करे चुको आहियां। ऐं एॾे वॾे लश्कर ते ख़र्च जो तव्हां जेको तस्करो कयो आहे त मरकज़ी बैतुल माल ते इन जो भार पवंदो, त उन जे लाइ आउं इहा ज़मानत थो ॾियां त इन लश्कर कशीअ ते जेतिरो बि ख़र्च थींदो उन ख़र्च जी ॿीण खां टीण ताईं आउं मरकज़ी ख़ज़ाने में जमा कराइण जो पाबंद रहंदसि। इन पाबंदीअ जे शर्त ते वलीद बिन अब्दुल मलिक हिन खे सिंध ते काह करण जी इजाज़त ॾिनी, जंहिंमां तारीख़ी रिवायतुनि मां इहा शइ साबित थिए पई त हुन सिंध में इस्लाम फैलाइण लाइ लश्कर मोकिलण लाइ इजाज़त कोन ॾिनी। हुन इन लालच में इजाज़त ॾिनी त ख़ज़ाने मां जेतिरी रक़म ईंदी उन खां ॿीणी खां टीणी रक़म असां वटि वापसि जमा थींदी। हुन सिंध ते हमले जा कारण जेके तारीख़ में नज़र अचनि पिया उहे अचनि पिया सिर्फ़ु ॿ। इस्लाम जो सिर्फ़ु नालो इस्तेमालु कयो वियो आहे, बाद में दरबारी मोरखीन। तारीख़ी हक़ीक़तूं जेके आहिनि उहे उन जे उबतड़नि मुतज़ादनि तारीख़ी हक़ीक़तूं इहे आहिनि त सिंध ते मोहम्मद बिन कासिम जी अॻुवाणी में जेका लश्कर कशी कराई वई उन में ॿिनि माण्हुनि जा मफ़ाद हुआ। मरकज़ी जेको ख़लीफ़े वक़्तु हो उन जो मफ़ाद इहो हो त हुन जेका रक़म बैतुल माल मां ॾिनी ते उहा ॿीणी खां टीणी जमा कराइण जी ज़मानत खईं। हजाज बिन यूसुफ जेको हुनखे जमा कराइणो हो हुन लालच में इजाज़त ॾिनी। हजाज बिन यूसुफ इहा इजाज़त इन करे वरिती त हुनखे हिकिड़ी ज़िद थी पई हुई महाराजा दाहिर सिंह सां, इन कंहिं बि नमूने शिकस्त ॾियणी आहे। ऐं ॿियो त मोहम्मद अलाफ़ीअ खे सेखत ॾियणी आहे। सिंध ते हमले जा बुनियादी कारण इहे ॿ साम्हूं अचनि पिया। टियों जेको सबबु आहे उहो तारीख़दान सभ जा सभु लिकाए विया आहिनि सवाइ चंद ग़ैर जानदर मोरखीन जे, जेके लिखनि था त 65 हिजरी में बीबी रुकैया बिनते अली जी अॻुवाणी में हिकिड़ो क़ाफ़िलो आहे ऐं उन खां पोइ मुसलसल इहे क़ाफ़िला ईंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि जी मुकमिल चुरपुर जा अहवाल ख़लीफ़े वक़्त ताईं पहुचंदा रहिया आहिनि। ऐं तारीख़ इहो बि लिखे थी त हुतां जेको लश्कर रवानो कयो वियो उहो सिंध में पनाह वरितल अरबनि जी सरकोबी करण जे लाइ, उन्हनि जो क़त्ल आम करण जे लाइ हिते आयो, इस्लाम फैलाइण जे लाइ न।